हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी मां संतान आहियां। हाणे मां बाबा खे यादि करे बाबा सां मन जी ॻाल्हियूं थी करां। मन में कोई बि ॻाल्हि आहे बाबा खे ॿुधाए छॾियो। मन बुद्धि सां हल्का थी वञो। हाणे मां आत्मा बाबा जा मां वाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठी मीठी बच्चे सत्युग जी दुनिया अचण वारी आहे। अर्थात हिन धरती ते वापसि खां स्वर्ग अचण वारो आहे। स्वर्ग बि हिन ई धरती ते हूंदो आहे त नर्क बि हिन ई धरती ते। हाणे दुनिया नर्क आहे। हिकु बि माण्हू जेका जंहिं वटि धन संपत्ति आहे उहो सोचनि था असां स्वर्ग में आहियूं, परंतु स्वर्ग मतिलबु पूरी दुनिया स्वर्ग थींदी न। स्वर्ग में दुख न हूंदो आहे, स्वर्ग में कोई बीमारी न हूंदी आहे, स्वर्ग में कोई विकार न हूंदो आहे। सिर्फ धन संपत्ति आहे न मतिलबु ये थोड़ी कि असां स्वर्ग में आहियूं। स्वर्ग मतलब अहिड़ी दुनिया जाते कहिड़े प्रकार जो बि कंहिंखे बि दुख अशांति न हुजे, न मनुष्य आत्माउनि खे, न प्रकृति खे, न जीव जंतु जानवरनि खे। हुनखे चइबो आहे स्वर्ग। त बाबा हाणे असांखे सभु ॻाल्हियूं छो थो ॿुधाए? छो जी बाबा चए थो कि हाणे नर्क खां पोइ स्वर्ग ईंदो। त स्वर्ग में हलण लाइ असां आत्माउनि खे हाणे पंहिंजो स्वभाव संस्कार परिवर्तन करण लाइ बाबा असांखे शक्ति थो ॾे, गुण थो ॾे, ज्ञान थो ॾे। हिन भारत में ई स्वर्ग हुयो, हाणे हिन भारत में ई नर्क थियो आहे। बाबा ख़ासि भारत जे लाइ ॿुधाईंदा आहिनि, छो जी भारत भूमि ही महान भूमि आहे। हिन भारत मां ई सभु देश निकिता आहिनि। भारत जो धन, भारत में जेकी बि संपत्ति हुई उहो ई बाक़ी देशनि में वई आहे न। भारत में ही परमात्मा जो अवतरण थींदो आहे। परमात्मा कोई कण कण में न आहे, ये भारत परमात्मा जी अवतरण भूमि आहे। परमात्मा हिन ई भूमि ते अवतरित थींदा आहिनि। ये भारत भूमि अविनाशी खंड आहे, कॾहिं ख़तम न थियण वारो आहे। त अहिड़ी भूमि जा असां रहण वारा आहियूं, त असांखे केॾो नशो हुजणो खपे। माण्हू अॼुकल्ह विलायत ॾाढो भॼनि था, विलायत जी चीजूं ॾिसी ख़ुशि थी वेंदा आहिनि। अरे विलायत मां आयो आहे, इहे विलायत में रहंदो आहे, इहे विलायत में पढ़ाई कंदो आहे, इहे विलायत में नौकरी कंदो आहे। नाम ॿुधी करे ई ख़ुशि थी वेंदा आहिनि। जीअं त कोई वॾो माण्हू अची वई, विलायत मतिलबु ॾाढी वॾी जॻह ऐं ॾाढी सुठी जॻह, हुते कोई ॾाढा घटि माण्हू वञी सघंदा आहिनि। त बाबा चए थो कि सभिनि खां महान भूमि त भारत आहे ऐं सभिनि खां परे रहण वारो मां आहियां, परम धाम में। परम धाम खां परे जॻह ॿियो कोई न आहे। मथे मथे जाते असां आत्मा ई रहंदा आहियूं, उहो सभिनि खां वॾो विलायत, उते वञिणो आहे असांखे। बाक़ी देश त अॼु आहिनि कल्ह न हूंदा, लेकिन भारत सदा ई रहंदो। न भारत में ही सोने और हीरे जा महल हुया, हाणे भारत जी छा हालत थी वई आहे? त इहे भारत जो धन विदेशनि वटि वियो आहे, विलायत वारनि वटि। ऐं हाणे भारतवासी विलायत वारनि खे एॾो सुठो था सम्झनि ऐं विलायत वारा भारत खे सुठो सम्झंदा आहिनि। परंतु असां भारतवासी पंहिंजी एॾी वैल्यू छो नथा करूं? त बाबा चए थो स्वयं खे पहचानियो, तव्हां केरु आहियो, कंहिंजा ॿार आहियो। हालांकि जो विलायत में रहंदा आहिनि माण्हू, हुननि आत्माउनि जो बि मां बाप आहियां, हुननि जो बि मां उद्धार कंदमि, लेकिन भारत खां ई कंदमि न। परमात्मा कॾहिं बि विलायत न वेंदो आहे। बाबा चईंदो आहे स्वयं परम पिता परमात्मा निराकार, जंहिंखे माण्हू भॻवान ईश्वर अल्लाह चई करे मञनि था। कहिड़ो बि देश सभी निराकार खे अलॻि अलॻि नाम सां त यादि ई कंदा आहिनि, लेकिन परमात्मा हिन ई भारत भूमि में ईंदो आहे, ॿियो काॾे बि कहिड़े देश में बि न वेंदो आहे।
भले माण्हू हुनखे होॾे यादि था करनि लेकिन बाबा होॾे न वेंदो आहे कि परमात्मा कॾहिं बि विलायत न वेंदो आहे। बाबा चईंदो मां परम धाम खां सिर्फ़ु भारत में ईंदो ऐं भारत में अची करे सभिनि खे ज्ञान युग जी शिक्षा ॾेई करे विश्व जी सर्व आत्माउनि जो उद्धार हिते वेठे वेठे कंदो आहे। परमात्मा खे काॾे वञण जी दरकार न आहे। हालांकि बाबा त वेंदी आहे न। अगरि बाबा त ॿिए जे शरीर में ईंदो आहे, ब्रह्मा जे तन में ईंदो आहे। अगरि परमात्मा चाहे त वो ॿिए हुन विलायत में बि कंहिंजे न कंहिंजे शरीर में अची वञे न, छा थियो जो। पर बाबा चए थो मुंहिंजो हिकु ई तन मुक़ररु आहे, मां ब्रह्मा जे तन में ई ईंदो आहे। चलो ठीकु आहे, जॾहिं ब्रह्मा जो शरीर हो त उहो विलायत में हली वञे हा त हुन होॾे परमात्मा अचे हा। पर इहो बाबा चए थो इहो थी न सघंदो आहे। छो जी जे खंड में परमात्मा ईंदो आहे न, उहो खंड कॾहिं ख़तमु न थींदो। त सतयुग में त हिकु ई खंड हूंदो न, हिकु ई धर्म, हिकु जो ई राज्य, हिकु ई भाषा, हिकु ई धर्म हूंदो ऐं हिकु ई खंड हूंदो। सतयुग में हिकु ई जगह राज्य करणो आहे माण्हुनि खे। लक्ष्मी नारायण खे हुनजी पूरी राजधानी भारत में ई रहंदी। त बाबा चईंदो आहे मूंखे हिकु ई खंड चूज़ करणो आहे, त छो न मां भारत जो खंड चूज़ करां। हिकु ई खंड में अचिणो आहे न भॻवान खे। त बाबा इहो ई खंड चूज़ कई ऐं हिन ई खंड ते अची करे पूरे विश्व जी आत्माउनि जो उद्धार कंदो। अगरि परमात्मा ॿिए के खंड सम्झो अमेरिका में अची वञे त सतयुग में अमेरिका बि हूंदी पोइ, लेकिन इहे त थी नथो सघे न। हिकु ई धर्म खपे, हिकु जो ई राज्य खपे। थोरा सा ई माण्हू हूंदा त एॾो अमेरिका में छो वञनि। इन करे परमात्मा हिकु ई जॻह ईंदो आहे, सभिनि जो हिकु ई जॻह ते अची करे उद्धार कंदो आहे। ऐं हिन भारत में ई शिव जी जयंती मल्हाईंदा आहियूं। हिन भारत में ई निराकार जो चिन्ह शिवलिंग जे रूप में सभिनि खां पहिरियों सोमनाथ जो मंदिर ठहियो हुयो। ऐं इहा भारत भूमि महान हिन करे ई ॻायल आहे छो कि परमात्मा हिते अवतरित थी करे विश्व जी सर्व आत्माउनि जो उद्धार कंदो आहे। भॻवान जी अवतरण भूमि केॾी महान भूमि आहे ऐं हुते असां रहण वारा आहियूं, त असांखे केॾो गर्व हुजणो खपे। बाबा चए थो स्वयं खे पहचानियो, पंहिंजे बाप खे पहचानियो, तव्हां किथां जा रहण आहियो ऐं असली असांजो धर्म कहिड़ो आहे। सभु धर्म वारनि खे, चाहे अमेरिका हुजनि, चाहे ॿिया कहिड़ा बि देश हुजनि जिते इस्लामी रहंदा आहिनि, अफ्रीका वग़ैरह में, त हिननि साइड वारा रहण वारे माण्हुनि खे पंहिंजे पंहिंजे धर्म जो पतो आहे। क्रिश्चियन धर्म आहे न, फॉरेन में ज़्यादा क्रिश्चियन ऐं इस्लामी धर्म, बौद्ध धर्म, जापान वारा मञंदा आहिनि। त सभु पंहिंजे पंहिंजे धर्म अनुसार हलनि थियूं। लेकिन हिकु भारतवासी पंहिंजे धर्म खे ई भुलिजी आहे कि असांजो असली धर्म कहिड़ो आहे। असली धर्म न पतो हुजण जे कारण हिते ॾाढा सारा धर्म वारा माण्हू रहींदा आहिनि ऐं रही करे पोइ हिते नुक़सान बि ॾाढो था करनि। अॼु अगरि असां सभु घर में मिली करे हिक जी मत ते हलूं त हुन घर खे कोई तोड़े सघंदो आहे? हुन घर में लड़ाई झगड़ा थी सघंदा आहिनि? न थी सघंदा आहिनि न। त भारत वारा पंहिंजे धर्म खे ई नथा ॼाणनि, पंहिंजे धर्म जी रीति रस्म जे हिसाब सां हलनि ई नथा। त ॿियनि धर्मनि वारनि खे बि मौक़ो मिली वियो आहे न, भई इहे त पंहिंजे धर्म खे ॼाणंदा ई न आहिनि, पूजनि था देवी देवताउनि खे, चइनि था असां त हिंदू आहियूं, असां त कंहिंखे बि मञी सघंदा आहियूं। पूजनि था देवी देवताउनि खे, हुननि जे लाइ व्रत था रखनि, जप था करनि, एॾा वॾा वॾा मंदिर था ठाहिनि, लेकिन ख़ुदि खे देवी देवता धर्म वारो नथा मञनि। छो जी देवी देवता आहिनि सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम। जॾहिं तव्हां ओड़ा ठही नथा सघो त उन्हनि खे पूजो छो था? त बाबा चए थो ॾिसो तव्हां असुल में हीअं हुयो, तव्हां में सभु गुण हुयो, तव्हां संपूर्ण निर्विकारी हुयो, अहिंसक हुयो, मर्यादा पुरुषोत्तम हुयो, 16 कला संपूर्ण तव्हां आत्मा ई हुयो। हाणे तव्हां पंहिंजे धर्म जे नियम मर्यादा ते नथा हलो, पंहिंजे धर्म खे नथा मञो, त दुनिया में माण्हू
ॿिया धर्म वारा मौक़ो वठी करे तव्हांजे हिन ई भूमि ते एॾो लड़ाई झगड़ो बुरो कर्म था करनि ऐं तव्हां कुझु बि नथा करे सघो। छो जी भई असांजो धर्म जा पक्का हुजूं असां सभु मिली करे त कोई कुझु करे सघंदो आहे असांखे। त हिन रीति ई बाबा हाणे चए थो स्वयं खे पहचान कि असां केरु आहियूं, असां कंहिंजा ॿार आहियूं, असांजो असली धर्म छा आहे ऐं हुन धर्म जा नियम मर्यादा हिते असां कीअं हलूं। आत्मा में एतिरी शक्ति न आहे, लेकिन उहा शक्ति किथां त मिलंदी छो जी असां हुन धर्म जी आत्मा आहियूं ऐं हाणे असां हुनजा नियम मर्यादनि खे पालन नथा करे सघूं मतिलबु कॾहिं त कंदा हुयासीं न, त असांखे उहा शक्ति कीअं मिले। त हुनजे लाइ हाणे बाबा असांखे चए थो स्वयं खे आत्मा सम्झो ऐं मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हां में उहा शक्ति भरजंदी ताकी तव्हां पंहिंजे असली धर्म खे पहचाने सघो, पंहिंजे असली धर्म जे नियम मर्यादाउनि ते तव्हां हली सघो। सर्व गुणनि सां संपन्न ठहिणो आहे त गुण कंहिंमें हूंदा आहिनि, आत्मा में हूंदा आहिनि। हाणे गुण हूंदो आहे हर्षित मुक्ता, सभिनि सां ख़ुशि थी करे हलो, शांति जो गुण हूंदो आहे, प्रेम व्यवहार हूंदो आहे, समझ सां कार्य इहो बि गुण हूंदो आहे। त इहे सभु चीजूं असांजी आत्मा में कीअं ईंदो जॾहिं असां परमात्मा खे यादि कंदासीं छो जी उहो सर्व गुणनि जो सागर आहे। हाणे बाबा पुछे थो तव्हांखे अगरि तव्हांजो जो नाम आहे अगरि तव्हांखे हुन नाम सां कोई न सॾु करे, तव्हांखे ॾिसे तव्हांखे थो लेकिन तव्हांखे ॿिए नाम सां यादि थो करे, ॿिए नाम सां सॾु थो करे, त तव्हां हुनखे चईंदव हा हुनजी ॻाल्हि ॿुधंदव? न ॿुधंदव न। इहो त अलाए कंहिंखे थो चए, ॾिसे मूं वटि थो लेकिन नाम त मुंहिंजो न आहे, अलाए कंहिंखे थो चए। अगरि तव्हांखे तव्हांजो संबंधी आहे, तव्हांजी फोटो घर में रखी अथई कि हा हीअ फलानी आहे, फोटो तव्हांजी आहे लेकिन नाम ॿियो आहे, त तव्हां चईंदा न हिन जो नाम त इहो आहे। अगरि तव्हांजी फोटो न आहे, ॿी कंहिंजी फोटो रखी नाम तव्हांजो ॾिनो अथई, परिचय तव्हांजो थो ॾे, फोटो ॿिए कंहिंजो आहे, त तव्हां मञंदव भई हीअ मां आहियां? न, हीअ मुंहिंजी शकल थोरी आहे, हीअ अलाए कंहिंजी शकल लॻाए करे मुंहिंजो नाम थो जप सटिक मूंखे थो यादि करे। त ईअं ई बाबा चए थो कि तव्हां भक्ति मार्ग में यादि मूंखे था करो लेकिन नाम छा था चओ? हनुमान, गणेश, दुर्गा, काली, राम, सीता, सभिनि खे भॻवान सम्झी करे पूजूं था। सूर्य भॻवान, चंद्र भॻवान। हाणे भॻवान चए थो तव्हां इहे त मां, इहे त मुंहिंजो रूप आहे ई न, इहे कंहिंखे था सॾु करो था? ॿियो हिकु त सूरत अलाए कहिड़ी ॿिए सूरतनि जे रूप में असां यादि था करूं, त असां ॿिए सूरतनि जे रूप में असां हुनखे यादि था करूं। भॻवान चए थो मां त इहो आहियां ई न, त असांजी पुकार हुन वटि वञे ई नथी। पोइ भॻवान जो असली नाम त शिव आहे न, परमात्मा जो असली नाम शिव आहे। असां हुन शिव खे बि शंकर में मिलाए छॾियो। भई शिव त चईंदा आहियूं, शिवलिंग बि पूॼदा आहियूं, हुनजे अॻियां शंकर बि रखी छॾियो। ऐं उन ई भॻवान जा अलॻि अलॻि नाम बि, छोकी शिव जा बि अलॻि नाम आहिनि, त अलॻि अलॻि नाम सां बि असां उन्हनि खे यादि था करूं, अलॻि अलॻि रूपनि सां बि असां उन्हनि खे यादि था करूं। त परमात्मा चए थो हाणे मां हेठि छो आयो आहियां? छो कि तव्हां मूंखे एॾे सारे रूपनि में यादि कयो, रूपनि जे ज़रिए, एॾे सारे नामनि जे ज़रिए मूंखे यादि कयो, लेकिन मां त सोचियो पोइ तव्हां अलाए कंहिंखे था यादि करो, मूंखे थोरी तव्हांजी पुकार आई। तव्हां त एॾो समय खां अलाए कंहिंखे यादि पिया करो, समय वेस्ट कयो, पैसो वेस्ट कयो, टाइम वेस्ट कयो, दिन प्रतिदिन दुख वधंदो थो वञे। ॾिसो द्वापर खां कलयुग अची वियो। अगरि असां जेके भक्ति कंदा आहियूं, जेका बि जप तप तीर्थ शास्त्र ग्रंथ पढ़ंदा आहियूं, भॻवान खे कहिड़े बि तरीक़े सां यादि करूं था, त दुनिया में दुख छो थो वधे? असांजे तव्हांजे जीवन में दिन प्रतिदिन दुख परेशानी छो थी वधनि? छो जी असांखे हाणे परमात्मा अची करे ॿुधाए थो, छो जी तव्हां मुंहिंजे असली नाम सां मूंखे यादि ई नथा करो।
मुंहिंजे असली रूप खे ध्यान में रखी करे यादि ई नथा करो। तव्हां चओ था शिव भगवान, शिव जे नाम शिव जो था खणो, लेकिन रूप कहिड़ो थो अचे? शंकर जो। ये ग़लति आहे न। त हाणे बाबा चए थो स्वयं खे आत्मा निश्चय करो, ये पक्को करे छॾो, बार बार यादि न करिणो मां आत्मा आहियां आत्मा आहियां। न बाबा, बाबा असांजो पिता आहे न। तव्हां ॿारनि खे ॿुधायो, जीअं ॿार पैदा थींदा आहिनि, ॿार खे हिकु बार ॿुधाए छॾियो ये फलाणो तुंहिंजो माउ थी, ये फलाणी तुंहिंजो बाप थी, ये भेण थी, भाउ थी, दादी नानी चाची काकी जो बि आहे उहो सभु ॿुधाईंदा आहियो। हिकु बार ॿार खे ॿुधाईंदा आहियूं, हुन ई कीअं झटि सां हुन ई नाम सां हुनखे सॾु कंदो अथसि। इहे बि आहे न, ॾिसो ॿार में एतिरी सम्झ आहे, लेकिन परमात्मा चए थो तव्हां में बि एतिरी सम्झ हुजणी खपे। जॾहिं मां तव्हांखे हाणे ॿुधायां थो कि तव्हांजे शरीर में रहण वारी तव्हां त आत्मा आहियो न। जॾहिं तव्हां चओ बि था मां आत्मा, मुंहिंजो शरीर, इहे त चईंदा आहियूं न भई मुंहिंजे शरीर में अॼु हिते सूरु आहे, अॼु मुंहिंजो शरीर कमु नथो करे, अॼु मुंहिंजे शरीर में ईअं थी वियो, अॼु मूंखे शरीर खे अञा सनानु कराइणो आहे, मूंखे पंहिंजे शरीर जे लाइ कपिड़ा वठिणा आहिनि। इहे त चऊं था न असां। मतिलबु मां केरु आहियां? आत्मा आहियां। ऐं मुंहिंजो आत्मा जो पीउ केरु आहे? परमात्मा। त इहा ॻाल्हि असांखे सम्झ में अचे, परमात्मा ॿुधाई। त हाणे असांखे स्वरूप में धारण करिणो आहे न, ही सम्झ अचणी खपे न। हाणे त कम से कम असां स्वयं खे शरीर न सम्झूं न। हाणे अगरि असां कंहिंसां बि ॻाल्हायूं ऐं हुनखे चऊं था कि मां तोखे हीअं चयो, मां तोखे हीअं चयो, मां अॼु हीअं कयो, सॼो ॾींहुं असां ॿुधाईंदा आहियूं न हिक ॿिए खे अॼु मां सुबुह खां हीअं हीअं कयो आहे, पोइ फलाणो आयो हुन सां ॻाल्हायो। त इहे जॾहिं असां ॻाल्हायूं था न, हुन समय असांजी बुद्धि में छा हुजणो खपे कि कंहिं कयो इहे सभु? मां आत्मा कयो। भले असां हुनखे नथा ॿुधायूं कि मां आत्मा आत्मा, ईअं न, लेकिन असांखे अंदर में सम्झ हुजणी खपे कि जॾहिं असां हुनखे चऊं था मां सुबुह जो उथियमि, त असांखे यादि अचिणो खपे केरु उथी? आत्मा उथी। पोइ मां सनानु कयो, कंहिं सनानु कयो? पंहिंजे शरीर खे सनानु करायो, कंहिं कयो? आत्मा कराई। पोइ मां रोटी खाधी, पेट में ॾाढो गुड़ गुड़ पई थिए, बुख पई लॻे, पोइ रोटी खाधी मां, पोइ फलाणो आयो, पोइ मां हुन सां मिलियमि। केरु मिली? आत्मा मिली। त इहे जॾहिं असां राति जो सुम्हंदा आहियूं न, त इहे अभ्यास करो, परमात्मा सां ई असां मन ई मन में ॻाल्हियूं करूं कि परमात्मा अॼु मां सुबुह जो मां उथियमि, पोइ मां ईअं ईअं कयो, पोइ मां हिन सां ईअं ॻाल्हायो, पोइ हीअं हीअं ॻाल्हि थी वई, मूंखे क्रोध आयो, मूंखे सुठो न लॻियो, मूंखे दुख थियो, मूंखे ॾाढो पहिरियों फलाणे हीअं चयईं त मूंखे ॾाढो दुख थो थिए, अञा ताईं उहा ॻाल्हि नथी भुलिजे। लेकिन इहे सम्झ सां असांखे परमात्मा सां ॻाल्हाइणो आहे कि मां आत्मा परमात्मा सां ॻाल्हायां थी। स्वयं खे मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु, परमात्मा बि निराकार। त इन सां असांजे आत्मा जो पाठ पक्को थींदो। त हाणे असांजो पीउ अची करे असांखे छा थो चए कि तव्हां आत्मा आहियो, मां तव्हांजो पीउ आहियां। ॾिसो, पीउ ख़ुदि ई पंहिंजो परिचय थो ॾिए ऐं ॿार खे पंहिंजो परिचय थो ॾिए। माउ पीउ ॾींदा आहिनि न, पंहिंजे ॿार खे ॿुधाईंदा आहिनि न कि तुंहिंजो नाम इहो थी, तूं हिन समय पैदा थी, पोइ तूं नंढे हूंदे हीअं हीअं कंदो हुएं। पाण वॾा नंढनि खे ॿुधाईंदा आहिनि। ही परमात्मा पाण खे थो ॿुधाए आत्माउनि खे कि तव्हां आत्माऊं आहियो न। पहिरियों तव्हांजो असली घर परमधाम में अथव। तव्हां पहिरियों हिन सृष्टि ते जॾहिं आया आहियो न, त तव्हांखे ॾाढो सुठो शरीर हुयो, तव्हां ॾाढे सुठनि घरनि में, हीरे महलनि जे घरनि में तव्हां रहंदा हुयो, हुनखे स्वर्ग चइबो आहे। तव्हां हुन दुनिया में ॾाढा सुखी हुयो। त परमात्मा असांखे पंहिंजे ॿारनि खे चए थो कि तव्हां द्वापर युग खां इहे काम वश, क्रोध वश, लोभ वश, मोह वश, अहंकार वश कर्म कयो अथव न, हिन करे तव्हांखे दुख थो थिए। त इहे जीअं त पंहिंजी आत्मा जो पीउ पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हाए थो, उन्हनि खे ॻाल्हि थो ॿुधाए। असां पुछंदा आहियूं न भॻवान खां कि मूंखे एॾो दुख छो आहे मुंहिंजे जीवन में, मां एॾो सभिनि सां सुठो थी करां,
त मूंखे एॾो दुख छो थो थिए? त हाणे परमात्मा बाप स्वयं अची करे असांखे ॿुधाए थो कि असांखे एॾो दुख छो थो थिए, असांजे जीवन में एॾो दुख छो आहे। मां एॾी पढ़ियल लिखियल छो न आहियां, मुंहिंजा ॿार एॾा सुठा छो न आहिनि, मुंहिंजो परिवार एॾो सुठो छो न आहे। त इहे सभु ॻाल्हियुनि जो सम्झ असांखे पंहिंजो बाप ॾियण आयो आहे। इहे तव्हांजो पहिरियों जन्म न आहे, तव्हां सत्युग खां हिते जनम मरण जे चक्कर में अची आया आहियो। इहे तव्हांजो पहिरियों शरीर न आहे। तव्हां अहिड़ा शरीर जेका सत्युग में जेकी आत्मायूं आदि में आयूं आहिनि, हुननि टोटल 84 जन्म 84 शरीर वरिता अथनि। तव्हां पूरा 84 जन्म 84 शरीर वरिता अथव। इहे तव्हांजो 84 शरीर अथव। सोचो तव्हां 84 शरीर वरिता हो, 84 अलॻि अलॻि परिवार में तव्हां पाठ वॼायो, तव्हां अलाए घणा बार तव्हां अलाए कंहिंजी माउ ठहिया आहियो, पीउ ठहिया आहियो, अलाए तव्हां घणा बार पुरुष जो चोलो वरितो आहे। सदाई असां थोरी हिकु आत्मा सदा स्त्री जो चोलो न वठंदी आहे, कॾहिं पुरुष जो चोलो वठंदी आहे, कॾहिं स्त्री जो चोलो वठंदी आहे। त परमात्मा असांखे ॿुधाए थो कि तव्हांजो इहो पहिरियों जन्म न अथव, ॾाढा जन्म तव्हां वठी आया आहियो ऐं तव्हां हिन विकार बुराइनि जे वश थी करे जेका कर्म कया अथव न, हुननि जो पाप तव्हांजी आत्मा ते चढ़ियल अथव। हुनजो भुगतान तव्हां भुगतो था। हाणे हुन सां मुक्त थियण लाइ घड़ी घड़ी मूंखे न निराकार रूप में यादि करो। त मां तव्हांजो पीउ आहियां न, तव्हां आत्मा जो पीउ आहियां मां, त मुंहिंजी यादि मां तव्हांखे शक्ति ॾींदमि जंहिंसां तव्हांजे जन्म जन्मांतर जे पाप जो बोझो जेको आत्मा ते चढ़ियल उहो ख़तमु थींदो वेंदो। लेकिन 63 जन्म द्वापर युग खां असां विकारनि जे वश थी करे कर्म कयो आहे, त केॾा बोझा हूंदा न। त हुनखे ख़तमु करण लाइ असांखे सिर्फ़ु थोरो समय न, थोरो समय यादि कयोसीं न, घड़ी घड़ी कर्म कंदे असांखे परमात्मा बाप चए थो कि मूंखे पंहिंजो साथी ठाहे छॾो। जीअं त मूंसां गॾु परमात्मा सदा आहे ई सही, ऐं साथी ठाहे करे मूंसां गॾु हर कर्म करो। उथो वियो, खाओ पीओ, सुम्हो, कुझु ॻाल्हि थी वञे त मूंखे ॿुधायो। हुन सां छा थींदो? हिकु त असांजी आत्मा जे मथां जेका पाप जो लेप शेप आहे उहो उतरजंदो वेंदो। ॿियो असां में सम्झ वधंदी वेंदी, असां में दैवी गुण ईंदा वेंदा, असां में शक्तियूं वरजंदियूं वेंदियूं। हिन सां असां पाप कर्मनि सां छा थींदा वेंदासीं? मुक्त थींदा वेंदासीं। ऐं असां में दैवी गुण, दैवी शक्ति, पोइ वापसि खां असां आत्मायूं उहे ई शक्तिशाली थी वेंदासीं, गुणवान थी वेंदासीं, ज्ञानवान थी वेंदासीं। जीअं असां परमधाम में हुयासीं न, ऐं जॾहिं सत्युग में आयासीं त केॾा सुठा हुयासीं असां। इहे असांजो पीउ असांखे थो चए, जीअं असां ॿारनि खे न चईंदा आहिनि, कोई ॿार बिगड़ी वेंदो आहे त माउ पीउ हुनखे ॿुधाईंदा अथसि न, तूं एॾो सुठो आहीं, तूं ईअं ईअं कंदो आहीं। ईअं असांजो परमात्मा बाप कंहिंखे थो ॿुधाए? असां आत्माउनि खे थो ॿुधाए। इहे ॻाल्हियूं असांखे घड़ी घड़ी यादि रखणी आहे कि मूंखे पंहिंजो पीउ छा छा थो ॿुधाए, ऐं सदा बाबा खे साथ में रखणो। अच्छा, मिठी मिठी सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे, पंहिंजी मूर्त सां बाप ऐं शिक्षक जी सूरत खे प्रत्यक्ष करण वारा अनुभवी मूर्त हो। बाबा चए थो सॼो ॾींहुं यादि रखो कि मां कंहिंजो ॿारु आहियां, मां काथां जो रहण वारो आहियां, ऐं मुंहिंजो पीउ केरु आहे। मुंहिंजो पीउ आहे त निराकार परमात्मा, लेकिन हुनजो कमु छा आहे? दुखनि खे हरे करे सभिनि खे सुख ॾियणु। त जॾहिं इहा ॻाल्हि असांखे सदा यादि रहंदी कि मुंहिंजो पीउ दुखनि खे हारण वारो आहे, सभिनि खे सुख ॾियण वारो आहे, त मां परमात्मा जो ॿार बि सदा सभिनि खे सुख ॾियां। त घड़ी घड़ी जॾहिं असां अभ्यास कंदासीं कि मां केरु आहियां, मुंहिंजो पीउ केरु आहे, मां काथां जी रहण वारी आहियां, ऐं मुंहिंजे पीउ जो कमु छा आहे,
ॾिसो ॿार उहो ई कमु कंदा आहिनि न ज़्यादातर जो हुनजा माउ पीउ कंदा अथसि। त ईअं ई असांजो पीउ सभिनि जा दुख दूर थो करे। त मां छो के पंहिंजे मन में बि मूंखे कंहिंजे लाइ दुख न सोचिणो आहे। मूंखे मुख सां बि अहिड़ा शब्द न कढणा आहिनि जंहिंसां ॿियनि खे दुख मिले। मुंहिंजे कर्म बि अहिड़ा न हुजनि जंहिंसां ॿियनि खे दुख मिले। त इहो कॾहिं असां पंहिंजे अंदरि परिवर्तन करे सघंदासीं जॾहिं असां हिन यादि रखंदासीं की असां कंहिंजा ॿार आहियूं, असांजो बाप छा कमु कंदो आहे, सभिनि जे दुखनि खे हरंदो आहे, सभिनि खे सुख ॾींदो आहे। स्लोगन आहे, सत्यवादी उहो आहे जंहिंजे चेहरे ऐं चलन सां दिव्यता ॾेखारे मिले। दिव्यता था शुद्धता, पवित्रता। त जेका आत्मा पवित्र हुनजे चेहरे ऐं चलन सां ई पवित्रता दिव्यता ॾेखारे मिले त उहा आत्मा खे कॾहिं बि पाण खे ईअं प्रूव न करिणो पवंदो आहे भई मां सची आहियां। न, हुनजे चेहरे ऐं चलन सां ई माण्हू सम्झी वेंदा छा सच आहे छा कूड़। सम्झो तव्हांजे लाइ कोई ग़लति ॻाल्हि फैलाए थो, लेकिन तव्हां में जेकी पवित्रता जी सत्यता जी शक्ति आहे न, त माण्हू पाण ई सम्झी वेंदा केरु सचो आहे केरु कूड़ो आहे। त असां सदा स्वयं मनसा वाचा कर्मणा शुद्ध रहूं त आपे ई सत्यता प्रसिद्ध थी वेंदी।